बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादी वाल बैती अजमईन। वाजिबुल एहतराम शहर वगण गिरदो नवाजा दोस्तों मुसलमान भाइरो, जी त असांजा मरकज़ी अगवान स्टेट ते मौजूद आहिनि, ख़ुसूसन शड़न जे दिलनि जी धड़कन मौलाना असदुल्ला खोड़ो साहब भी मौजूद आहिनि। मां सदन इंतिहाई दिल जे गहराइनि सां शुक्रियो बि अदा कयां थो। टाइम उन्हनि जो हो। अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां सां समूरे कलमे पढ़ंदड़ मुसलमाननि जी हाज़िरीअ खे शल क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। ज़िले क़ाइदीन आले इल्म सभई मौजूद आहिनि। शवाल जो महीनो जेको हली रहियो आहे, इस्लामी तारीख़ जे लिहाज़ सां शवाल जो महीनो क़ुर्बानियुनि जो महीनो आहे। शवाल जो महीनो ॾुखनि जो महीनो बि आहे, तकलीफ़ुनि जो महीनो बि आहे। शवाल जे महीने में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में शादीअ जे पहिरीं रात वारे जेके घोट हा, जॾहिं जिहाद मैदान जो ऐलान थियो हो, उन्हनि शादीअ वारी रात क़ुर्बानी ॾिनी। हज़रत साद बिन रबीअ जहिड़ा 80-82 सालनि जा पोढ़ा जॾहिं जिहाद जो ऐलान थो थिए, पोटरा ॾोटरा छॾे, बचड़ा ॿार छॾे मैदान ते पहुचनि था। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन ऐलाननि खां बाद में नज़र था कयूं नौजवान उहे जेके पंहिंजे कुफर वारे दौर में सुबुह जो वॻो नओं पाईंदा हा त शाम जो उहो लाहे वरी ॿियो पाईंदा हा, वरी जिस्म ते वॻो न पाईंदा हा। पर जॾहिं आका साईं सां दिलि लॻायूं, महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक़ बणिया, वो दुनिया ॾिठो जेके सुबुह जो ॿियो वॻो पाईंदा हा, शाम जो ॿियो वॻो पाईंदा हा। आका साईं जे इश्क जी लोरी अहिड़ी ते लॻी वई जो कफ़न पूरो न पियो अचे। पेरनि ते गाह ॾिनऊं, मुंहं ते कफ़न ॾिनऊं। इहा हुई महबूब मुस्तफ़ा साईं सां सची मुहबत। ॾिसूं था पिया उन शवाल जे महीने खे त अॼुकल्ह अॼोको दौर बि शवाल जो क़ुर्बानी घुरे थो पोइ जीअं उन्हनि आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुर्मत ते आका साईं सां सची दिल ऐं मुहबत सां तन मन धन बच्चा ॿार उन्हनि मुकम्मल बाज़ी लगाई त सच ॿुधायो जेकॾहिं तव्हां असांजे मथों बि अहिड़ो वॾड़नि हुकुम कयो त पोइ कुझु तयारी आहे कि न लाबारे जी शीती मौसम थी हले। जेकॾहिं अहिड़ो हुकुम थियो त हलबो कि न उन ॾींहुं अनु लहंदो।
एड़ो जेकॾहिं ॾींहुं थियो निकिरबो कि न उन ॾींहुं के वापारी ईंदो जंहिंसां अन्न जो सौदो थींदो। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शवाल जे महीने में जंग उहद जो मंज़र मुख्तसर तो ॿुधाइणु चाहियां। जंहिं शवाल जे महीने में महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ॾंद मुबारक शहीद थिया। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम उन जंग उहद में पंहिंजे चाचे के कुर्बान कयूं वेठा आहिनि, नौजवान कुर्बान कयूं वेठा आहिनि। साद बिन रबी मिठड़े मोहम्मद करीम जो पोड़ो सहाबी आ, पोड़ो फौजी आ। जंहिं टाइम ते जंग गुज़री वई, जंग जे गुज़रण खां बाद में हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजा फौजी पा संभालनि, पंहिंजा सिपाही पा संभालनि। महबूब मुस्तफ़ा करीम सईं पुछा कई, ऐ न साद बिन रबी, मुंहिंजो पोड़ो साद काथे आ, मुंहिंजो फौजी काथे आ? हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबा के फरमाईंदा, वञी करे मुंहिंजे साद के शहीदनि जे टोलनि में त ॻोल्हे अचो। शहीदनि में ॻोल्हे आया, लाश पयान पर हज़रत साद बिन रबी रज़ी अल्लाह ताला अन्हु नज़र न आयो। महबूब फरमायो, मुंहिंजो साद भॼी नथो सघे, मुंहिंजे साद खे ज़ख्मनि में ॻोल्हे अचो। ज़ख्मनि में ॻोल्हे आया, पोड़ो सहाबिया 80-82 सालनि जी उमिरि जो, रिवायत जे लिहाज़ सां अचे थो पियो। अल्लाहु अकबर, जिस्म कमज़ोर आ पर दिल जवान आ। ऐं च विढ़ंदी गैरत ऐं ज़मीर आ, विढ़ंदी गैरत या विढ़ंदो ज़मीर आ। जिस्म कमज़ोर थी सघे थो पर दिल अॼु बि 25 साल अॻ में जेके असां लाखे साहब जा बयान ॿुधूं पा, अॼु बि उहे बयान न। जिस्म ॾाढ़ी अशी थी सघे थी पर दिल उहा साॻी। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। तवज्जो कर, महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने साहबी आया। साईं शहीदन में भी ॻोल्हियो आ को नथो लभे, साईं ज़ख्मन में भी ॻोल्हियो आ को नथो लभे। मतां साधु हलियो न वियो हुजे, मां सदको वञा महबूब तव्हां जे क़यादत जे मथां, महबूब तव्हां जे एतमाद जे मथां। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदा, मुंहिंजा फौजी अहिड़ा नथा थी सघनि, मुंहिंजा सिपाही, मुंहिंजा शागिर्द, मुंहिंजा सहाबी अहिड़ा नथा थी सघनि। मां मुहम्मद मैदान ते हुजां, मुंहिंजा शागिर्द घर वञनि, इहो कॾहिं बि को न थी सघंदो, इहो कॾहिं बि। अल्लाहु अकबर। शान करदो कया हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबीअ खे फरमाईंदा, ओ मुंहिंजा सहाबी, अर्ज़ थो करे जी कुर्बान वञा। साईं फरमाईंदा, वञी करे हिकिड़े तड़े ते पी करे वञी करे आवाज़ लॻाया, साद फ़इन रसूल अल्लाह यदूक। ओ साद काथे आ? तोखे मिठड़ो मोहम्मद करीम संभाले रहियो आ। ओ साद तोखे महबूब मुस्तफ़ा करीम संभाले रहियो आ। सहाबी तो चवे, जॾहिं वञी करे मां अहिड़ो ऐलान कयो, ज़ख्मनि में हिकिड़ो हथ मथे थियो आ। ज़ख्मनि में जेके मिठे मोहम्मद करीम जा गुलाम हा, महबूब जा आशिका, उन ज़ख्मनि मां हिकिड़ो हथ मथे थियो। चवे थो, वेझो जो वियो मांस, नज़र जो कई मांस, पोड़ो साहबी शींहं वांगुरु लड़ियो आ। हेॾो बि मांस जा टुकड़ा पा किरनि, हेॾे थो कयांसि मांस जा टुकड़ा था किरनि। साधु रतो वेतो लॻो पियो आ। साधु उथण जहिड़ो कोन्हे, साधु विहण जहिड़ो कोन्हे, सोनो साधु हलण जहिड़ो कोन्हे। साध मां तुझे मथों कुर्बान वञा। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबी चवे थो, ओ साध, तू मिठे मोहम्मद करीम जे सद ते लब्बैक चई करे मैदान ते पाते। ओ साध, तोखे मिठो मोहम्मद करीम संभाले रहियो आ। साध महबूब जो हुक्म ॿुधो, उथण जी कयई, उथण जी कोशिश तो करे मन उथां, टूटनि ते भी सोर ॾिनई, पर साधु हलण
जहिड़ो कोन हो जंहिं टाइम ते थकजी पियो सोर ॾेई हली कोन पो सघे वेही कोन पो सघे साध पंहिंजे उन यार खे चवे तो मुंहिंजे महबूब खे चओ ओ मुंहिंजा महबूब जॾहिं हलण जहिड़ो हुयो मां अची करे पातो मां जॾहिं घुमण जहिड़ो हुयो मां पौड़प जे बावजूद घर भी छॾे आयो मां बच्चा ॿार भी छॾे आयो में पंहिंजे पौड़प जे बावजूद कंहिं शइ जी परवाह न करे मैदान ते मां पातो आ सहाबी चो दोए मुंहिंजे महबूब खे वञी चओ ओ मुंहिंजा महबूब मां बेवसा मुंहिंजा उज़वा कम नथा कनि मां रतो वेठो लॻो पियो मां सीरियस ज़ख्मी सूरत हाल लगी पई अल्लाह अकबर सदको वञा मिठड़े महबूब साईं जे उन प्यार जे मथा उन कुर्ब जे मथा अल्लाह साईं लक़ब बि तॾहिं कहिड़ा ॾिना लक़द जाकुम रसूल मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम अल्लाह लक़ब एरादना वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन अल्लाह अकबर सीरत जे किताबन में लिखियो पियो रते साधु नते मते पंहिंजे कन्याणीअ जी सिफारिश नथो करे उन जे लाइ का वसियत नथो करे पंहिंजे घरवारीअ जे लाइ वसियत नथो करे साधु न साबिय खे चवे तो ओ मुंहिंजा यार वञी करे मुंहिंजे मोहम्मद करीम खे सलाम ॾे ऐं वञी करे मुंहिंजे महबूब जे ख़िदमत में वञी अर्ज़ कर हलण जहिड़ो हुजां त हलण जहिड़ो हुजां हथनि ते ज़ोर ॾेई गोॾनि ते ज़ोर ॾेई करे पा चाहां पर साधु पंहिंजे उन यार खे चवे तो देर न कर मतां तोखे एतिरे वक़्तु लॻी वञे तूं हितरे हुजे मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम ते को हमलो न करे अल्लाह अकबर इन घड़ियन मोकिलण वारो वञण वारो पोइ बि महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां निभाए थो पियो छो त महबूब जी हदीस उनखे यादि हुई ला युमिनु अहदुकुम हत्ता कुन हब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन महबूब मुस्तफा करीम साईं वटि जंहिं टाइम ते साहबी आयो ओ मुंहिंजा साहबी मुंहिंजे साध जो हाल अहवाल तॾे माण्हू था चवनि मतां साधु हलियो न वियो हुजे साहबी थो चवे साईं जेको तव्हांजे सॾ ते अचे तव्हां मैदान ते हुजो कॾहिं बि तव्हांजो शागिर्द तव्हांखे छॾे करे मैदान मां भॼी कोन वेंदो साईं सॾु तव्हांजो थियल हुजे हुकुम तव्हांजो थियल हुजे तव्हां मैदान ते हुजो आका ज़ख्मी हालत में मैदान ते महबूब जो शागिर्द वञे चो ईअं अल्लाह अकबर हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जो साहबी अर्ज़ तो करे ओ मुंहिंजा साईं साद जी मोकिलाणी हुई साद दुनिया छॾण वारो हो साद जी घरवारी बेवा थियण वारी हुई साईं जेके साद पोयां लफ़्ज़ चया साईं साद तव्हांजे लाइ सलाम चया आहिनि अल्लाह अकबर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके लफ़्ज़ फरमाया साईं फरमाईंदा कल जेकॾहिं साधु हलण जहिड़ो हो साधु मां मोहम्मद करीम जे सॾ ते लबैक करे पातो हो साधु मां मोहम्मद जे मुहब्बत जे करे साधु मां मोहम्मद करीम जे इश्क जे करे जेकॾहिं मैदान ते पातो हो अॼु साधु हलण जहिड़ो न आहे मां मोहम्मद करीम साध ॾे पाण थो हलां मां तव्हां खां पुछा थो कयां जॾहिं आका साईं जंहिं टाइम ते आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन पोड़े साद जो मथो मुबारक पंहिंजे झोल मुबारक में रखियो हूंदो मोहीअ चवां कंहिंजे मौत ते कंहिंजे शहादत ते अपो रोईंदो आहे कंहिंजे
शहादत ते अम्मा रोई दिया साद तू खटी वही साद तुझा भागाला साद तू नसीबन वारो तुझे मतो मिठो मोहम्मद पान रोए पियो जिंजी मतो आका रोना हुंदा मां तां को तो पुछा कया इन यारन को भी अगते लेखो थींदो हाँ वा अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर बो एकड़ो साहबिया तवज्जो कर मां बयान खत्म करण वारो ज़ियाद बिन अस्कर न जो नालो सागो ही शवाल जो महीनो सागो ही जंगे उहद जो मंजर हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जो साहबी हज़रत ज़ियाद बिन अस्कर रज़ी अल्लाह तआला अन्हु जे टाइम ते जख्मी थी पियो सामो 100 खली पानी जी खणी करे जख्मन के पानी दो पियारे एनो हज़रत ज़ियाद रज़ी अल्लाह तआला अन्हु हकल दो करे जे पानी त रखो चवे तो मता तू जख्मियां तो के पानी जी जरूरत हुजे जे तो जख्मी भी आया पानी जी जरूरत भी आए पर पानी का वडी के मिठे मोहम्मद जे दीदार जी जरूरत आ जे तो जख्मी भी आया मुझो जिस्म मुसा साथ नथो दे पर मुझे हिन दिल जी हिकड़ी तड़प आहे मुझे हिन दिल जी हिकड़ी अल्लाहु अकबर सावट वो साहबी तो चवेस साद जेको चवे मां करण जिला तैयार हज़रत ज़ियाद रज़ी अल्लाह तआला नो चवे सो पानी हेठ रख यार मां जख्मी के कुल्ल ते खणी करे आखिरी घड़ी में मिठे मोहम्मद जो दीदार तकरा सजी जिंदगी इश्क में गुजारिया सजी जिंदगी मिठे मोहम्मद करीम जे मोहब्बत में गुजारिया जै टाइम ते साद जै टाइम ते ज़ियाद रज़ी अल्लाह तआला नो उन सहाबी जे कुल्ल ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एकड़े वडे पत्थर ते वेठा हज़रत ज़ियाद जी नजर जो पया वेझो जो आयो यार के चवे तो सहाबी के चवे तो मुके हेठ दिला चवे तो थोड़ो तन्या पंदु थी चवे जे तो महलन जेड़ो नाया चवे तो मुझो अर्ज तमन मुके हेठ दिला जे टाइम ते ज़ियाद के पंजे कुलन तो हेठ लाथो वाह ज़ियाद मां तुझे न पंधता कुर्बान वना वाह ज़ियाद मां तुझे न रेड़न ता कुर्बान वना ज़ियाद जिस्म तक को न पो साथ दई चाहे टाइम ते हज़रत ज़ियाद रज़ी अल्लाह तआला नो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कदम मुबारक पत्थर को हेठ पालड़कन हज़रत ज़ियाद रज़ी अल्लाह तआला नो ठूठन ते जोर दई करे गोडन ते जोर दई करे थोड़ो हली करे आका जे कदमन मुबारकन ते पंजो वात रखियो वा ये इन आशिक जा जडे पोया कदम हुंदा ठूठन ते जडे जोर दई करे गोडन ते जडे जोर दई करे हज़रत ज़ियाद रज़ी अल्लाह तआला नो थोड़ो अगते वधो हुंदो जे टाइम ते पंजा चप आका सही जे कदमन मुबारकन ते रखया हुंदा आका सही जो हेठ निहारियो ॾिसूं त हे मुंहिंजो ज़ख्मी शींहं ज़ियाद पर ये चौधारी रतो वेतो लगो पियो हज़रत ज़ियाद रज़ी अल्लाह तआला अन्हु को महबूब मुस्तफा करीम सही पुछा कई हज़रत ज़ियाद रज़ी अल्लाह तआला अन्हु जो मथो सीरत जे किताबन में लिखियो पियो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे झोल मुबारक में हज़रत ज़ियाद जो अखियूं बूट जन पियो ज़ियाद वञण वारो आका पुछो दकन ओ ज़ियाद मां भी ॾिसां थो तू वञण वारो ओ ज़ियाद तू मोकिल वारो ज़ियाद पंहिंजी आखिरी ख्वाहिश तका बुधाओ आखिरी तमन्ना त बुधाओ बच्चन जे लाइ को नथो चवे घर जे लाइ को नथो चवे चो तो मुंहिंजा साईं मुंहिंजी हिकिड़ी ख्वाहिश ज़ियाद तुंहिंजी कहिड़ी ख्वाहिश उन टाइम ते थोड़ो पोते हटी करे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कदमन मुबारकन ते पंहिंजा चप रखी करे चवे तो हिकिड़ी ख्वाहिश निकल जाए दम तेरे कदमों के नीचे निकल
कदम तेरे कदमों के नीचे, यही दिल की हसरत यही आरज़ू है। जे तो मुझा साईं मुझी आखिरी या ख्वाहिश, कदम तव्हांजा हुजन चुमंदो वञा रूह परवाज़ थींदो वञे। अल्लाहु अकबर। उते हटी करे पंहिंजा चपड़ा आका साईं जे कदमनि मुबारकनि ते रखंदो वियो, चुमियूं ॾींदो वियो। दुनिया ॾिठो ज़याद जो साहो न तो ॾिठो न मां ॾिठो। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन मुहब्बत खे हीअं ॾेखारियो दुनिया खे। आका साईं पंहिंजे कदमनि मुबारकनि तो हज़रत ज़याद जा चपड़ा खणी करे हज़रत ज़याद जे चपड़नि ते पंहिंजा चपड़ा मुबारक रखिया। सदको वञा ज़याद, सदको वञा ज़याद, तो महबूब जा कदम मुबारक चुमिया। ओ ज़याद तो महबूब साईं जा कदम मुबारक चुमिया। वरी महबूब साईं तुझा चपड़ा चुमिया। आका साईं सां जेकॾहिं इश्क रखणु चाहिनि थो, पोइ आका साईं जे हुर्मत जे मथां, आका साईं जे मुहब्बत जे मथां जीअं उन्हनि सभु कुझु घोर कयो, बचड़ा ॿार जान तन मन धन, पोइ जेकॾहिं रसूलुल्लाह साईं जो सचो आशिक़ आहे, अॼु बि आका जा गुस्ताख, अॼु बि आका जा दुश्मन खोड़ हरबा कनि था, क़ुरान पाक जा दुश्मन, क़ुरान जे निज़ाम जा दुश्मन हरबा हलाइनि था। पोइ जेकॾहिं वॾड़नि जो काथे बि सॾु थिए त पोइ वॾड़नि जे हा में हा कबी, वॾड़नि जे हा में हा कबी। उहो मुड़स किथे, उहो मुड़स किथे जेको थो ॾिजे हालात जे खूनी मंज़र खां। उहो मुड़स किथे जेको थो ॾिजे हालात जे खूनी मंज़र खां। जंहिं हाल में जीअण मुश्किल आहे उन हाल में जीअण मुड़सी आहे। मुसलमानो, असांजे वॾड़नि तोखे मूंखे सबक़ हे ॾिनो आहे। अल्लाहु अकबर। मुझी दिल त चवंदी आहे काश जेकर लाखे साहब जे बयान में हुजऊं, कुछ पिरायूं, पर उम्मीद इहा आहे इंशाअल्लाह जेके जेके हे इस्लाम जा रसूलुल्लाह साईं जा आशिक़ आहिनि च उहो मैदान मल्हाईंदा। उहो मैदान ए अटल आदमी दिल शिकस्तो न थी, कंध पकड़े त ॾिस शींह बकरी थई, लट फेरे त ॾिस नाग नोरी थई, हथ बोड़े त ॾिस बाहे पानी थई। तो इंशाअल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निज़ाम जे मथां, आका जे मोहब्बत जे मथां, आका साईं जे इश्क जे मथां ऐं हिन धरतीअ जे मथां चओ चओ छा चवंदे, सिंधु बचायो, ॾाढा सिंधु बचायो। कंहिं हिकिड़ो अजीब जुमिलो चयो, चे असां त वाटरनि जे पाणीअ ते विड़ी पवंदा आहियूं, कंहिंखे ढुक न ॾींदा आहियूं, तूं त दरियाहनि जी ॻाल्हि थो करे। आवाज़ साईं चे असां त वाटर जो पाणी बि लपो कंहिंखे हणणो। पर मां हे जुमिलो चवां थो पियो, हयाव खे बि सलाम आहे। कीअं? पहिरियों जुमिला ॿुधासीं, लाखे साहब बि ॿुधायो, पहिरियों जुमिला ॿुधासीं त को बि केनाल न पो ठहे। अब ये ज़मूरन ॿुधा, को बि केनाल। वरी छा चयो त बाबा इहो फ़क़त ढांचो आहे, केनाल ऐं साईं। वरी छा ॿुधोसीं, चे भले ठाहे बीहनि पर पाणीअ जो ढुक। आवाज़ ठाहे बीहनि पर पाणीअ जो ढुक। वरी छा ॿुधोसीं, सदको वञा तव्हांजे ज़बाननि तां, वरी छा ॿुधोसीं, मूंखे सम्झ में नथो अचे त चोरनि सां बि गॾु भाॻियनि सां बि गॾु। आवा चोरनि सां बि गॾु माना हूअं त असांजे लाइ बदनामी आहे त मरणो बि खाईंदा आहिनि त परणो बि खाईंदा आहिनि, पर इहो ॾिठोसीं ॿिए हंधि, इहो ॾिठोसीं। सुभाणे खां वठी करे बबले जे सरज़मीन ते वकील हज़रात इन सिंधुअ जे ख़ातिर रोड अण ऐलानियल मुद्दत ताईं बंदि कनि था पिया। ऐं असांजे महबूब क़ाइदे सिंध जो बि ऐलान आहे, पुलनि ते बि हुयासीं, गर्मियुनि में बि हुयासीं, वरी हाणे हेॾे मथे सॾु आहे। काॾे? ॾाढियां काॾे? पोइ जेकॾहिं पंजाब वारे पासे ॾे हलबो त मां सम्झा पोइ थोड़ियूं सख़्तियूं बख़्तियूं त थींदियूं न, नथा ॻाल्हायो। हिते हो रहिया इंशाअल्लाह, पर नारो लॻे हा त बंबूअ खां बि टपी वञो आहे।
अल्लाह से इंशाअल्लाह तव्हां असांखे रसूलुल्लाह साईं जे मोहब्बत में, कलामुल्लाह जे मोहब्बत में, हिन धरतीअ हिन देश जे पाणीअ जे ख़ातिर इंशाअल्लाह हिन ग़रीबनि मिसकीननि माण्हुनि जे ख़ातिर जंहिं जाइ ते बि पंहिंजे अकाबिरनि सॾु कयो हाज़िरी भरींदासीं। मां वरी बि पंहिंजे भाउ मौलाना असदुल्ला खोड़ो साहिब जो शुक्रियो थो अदा कयां जे पंहिंजे टाइम मां महिरबानी फरमाई। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।